अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। छा तंगदस्ती भी नेमत आहे? दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा, जेको भी रिसालो छा तंगदस्ती भी नेमत आहे मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे, उन खां तंगदस्तियूं दूर फरमाए, उन जे हलाल रिज़्क़ में बरकतूं अता फरमाए ऐं उन खे वालिदैन समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बेजाह नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह पाक उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़े, अल्लाह पाक उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे ऐं जेको मूं ते 100 भेरा दुरूद पाक पढ़े, अल्लाह पाक उन जे ॿिन्ही अखियुनि जे दरमियान लिखी छॾींदो आहे त ही निफ़ाक़ ऐं जहन्नम जी बाहि खां आज़ाद आहे ऐं उन खे क़यामत जे ॾींहुं शहीदनि सां गॾु रखंदो। शाफ़ाए रोज़े जज़ा तुम पे करोड़ों दुरूद, दाफ़ाए जुमला बला तुम पे करोड़ों दुरूद। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व स्वहाबिहि व बारक वसल्लम। प्यारा इस्लामी भाइरो, जेकॾहिं असां पंहिंजे समाज ते निगाह विझंदासीं त असांखे अंदाज़ो थी वेंदो त ही मटियाली ज़मीन, नीरो आसमान, वीरान सहारा, सरसब्ज़ मैदान, ख़ूबसूरत बाग, वणंदड़ फसल, महकंदड़ गुल, वहंदड़ नहरूं ऐं चश्मा, चमकंदड़ तारा, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मेवा, ख़ूबसूरत चंड, रोशन सिज, लाजवाब मादनियात, मुख़्तलिफ़ जमादात ऐं बेशुमार हैवानात इंसान जे फ़ाइदे जे लाइ आहिनि। यानी ही तमामु शयूं इंसान जे लाइ बणायूं वयूं आहिनि। जीअं त क़ुर्आन करीम में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। उहो ई आहे जेको कुझु ज़मीन में आहे सभु तव्हां जे लाइ बणायो आहे। सिपारो 1 सूरह बक़रा आयत 29। हिन आयत करीमा जे हवाले सां तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, तमामु इंसाननि खे फ़रमायो वियो त ज़मीन में जेके बि दरिया, जबल, खाणियूं, फसल, समुंड वग़ैरह आहिनि, इहे सभई अल्लाह पाक तव्हांजे दीनी ऐं दुनियावी फ़ाइदनि जे लाइ बणाया आहिनि। दीनी फ़ाइदो इहो आहे जो ज़मीन जा अजाइबात ॾिसी करे अल्लाह करीम जी हिकमत ऐं कुदरत जी पहचान नसीब थिए, ऐं दुनियावी फ़ाइदो हीउ आहे त दुनिया जी शयुनि खे खाओ पीओ ऐं पंहिंजे कमु आणियो जेसिताईं अल्लाह करीम जे तरफ़ां का मुमानिअत न हुजे। त उन्हनि नेमतुनि जे बावजूदि तव्हां कहिड़ी तरह अल्लाह करीम जो इनकार करे सघो था। हिन आयत मां ख़बर पई जंहिं शइ खां अल्लाह पाक मना नाहे फरमायो उहा असांजे लाइ मुबाह याने जाइज़ ऐं हलाल आहे। हाणे अहम ॻाल्हि इहा आहे त जॾहिं सॼी काइनात इंसान जे लाइ पैदा कई वई आहे, आख़िर इंसान खे छाजे लाइ पैदा कयो वियो आहे? इन सवाल जो जवाबु अल्लाह करीम क़ुरान पाक में कुझु हीअं इरशाद फरमाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान। ऐं मूं जिन्न ऐं इंसान इन लाइ पैदा कया त मुंहिंजी इबादत कनि। सिपारो 27 सूरह ज़ारियात आयत नंबर 56। आयत करीमा जे हवाले सां तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, इरशाद फरमायो त मां जिन्ननि ऐं इंसाननि खे सिर्फ़ु दुनिया तलब करण ऐं उन तलब में गुम थियण जे लाइ पैदा नाहे कयो, बल्कि उन्हनि खे इन करे बणायो आहे त जीअं उहे मुंहिंजी इबादत कनि ऐं उन्हनि खे मुंहिंजी पहचान हासिल थिए। हिन आयत मां मालूम थियो इंसाननि ऐं जिन्ननि खे बेकार पैदा नाहे कयो वियो, बल्कि उन्हनि जे पैदाइश जो असल मक़सदु ही आहे त उहे अल्लाह पाक जी इबादत कनि। प्यारा इस्लामी भाइरो, हिन आयत करीमा जे तफ़सीर में इंसान जी पैदाइश जो मक़सदु वाज़े थी वियो त इंसान खे रब करीम पंहिंजी इबादत ऐं पहचान जे लाइ बणायो। पर अफ़सोस, अॼु असां पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु ई विसारे वेठा आहियूं, छो त इहा दुनिया जेका असांजे लाइ इम्तिहान गाह जी हैसियत रखे थी, असां इन जी मोहबत में एतिरो त गुम थी विया आहियूं जो इन खां पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु सम्झी वेठा आहियूं। शायदि असां इहो सम्झी वेठा आहियूं त असांखे माल ऐं दौलत गॾु करण जे लाइ पैदा कयो वियो आहे। माल ऐं दौलत जी लालच एतिरी हद ताईं दिलि ते ग़ालिब अची चुकी आहे जो इंसान रातों राति वॾो अमीर बणजण जा ख़्वाब ॾिसंदो रहे थो त काश 5 लखनि जो इनाम लॻी वञे, काश 10 रुपयनि जी टिकट ते
3 लख जो इनाम निकिरी अचे एसि ताईं जो उन ते अमीर थियण जो जुनून एतिरो त सुवार हूंदो आहे जो उनखे जुआ जहिड़ी बुरी आदत लॻी वेंदी आहे। बैंक बैलेंस वधाइण जे लाइ इहो हलाल ऐं हराम जी परवाह नाहे कंदो। इन जो बसि हिकु ई मक़सदु हूंदो आहे त बसि पैसा हुजनि, चाहे जहिड़ा बि हुजनि। तंहिं करे जेकॾहिं को मुस्लमान अहिड़े कम में मुब्तला आहे ऐं अव्हां सम्झो था त उनखे सम्झाईंदुसि त मञी वेंदो, त उन ते शफ़क़त सां इनफ़रादी कोशिशि कयो, उनखे माल जूं तबाहकारियूं ॿुधायो, खेसि हिर्स ऐं लालच जे नुक़साननि खां आगाह कयो, उनखे सुनतुनि भरे इज्तिमाअनि ऐं मदनी मुज़ाकिरे में शिरकत जी दावत ॾियो, बल्कि पाण सां गॾु वठी अचो ऐं मदनी क़ाफ़िलनि में सफ़र करायो। पर आम तौर ते इहो ॾिठो वियो आहे त जॾहिं को माण्हू अहिड़नि माण्हुनि खे सम्झाईंदो आहे त उहे तवजो सां ॻाल्हि ॿुधण जे बजाए ग़ाफ़िलनि जियां हेॾां होॾां ॾिसंदा ऐं मथो खणंदा ऐं कंधु लोॾींदा आहिनि। यादि रहे किथे ईअं न थिए जो अव्हां हिमत हारे करे इन्हनि खे छिड़बणु शुरू कयो या इनफ़रादी कोशिशि करण खां पोइ ते हटी वञो। लिहाज़ा हिमत न हारिजो ऐं नरमी ऐं प्यार सां इनफ़रादी कोशिशि जारी रखो। अल्लाह पाक जी रहमत मां उमेद आहे त इनशा अल्लाह हिकु न हिकु ॾींहुं संदन दिलि बि नरम थी वेंदी ऐं हू बि पंहिंजे बुरे इरादनि खां तौबा करे सलात ऐं सुन्नत जी राह ते अची ई वेंदा। यादि रखो, कॾहिं कॾहिं शैतान तंगदस्ती जो ख़ौफ़ ॾियारींदो ऐं हलाल ऐं हराम जी परवाह करण बग़ैर ख़ूब माल ऐं दौलत गॾु करण ते उभारींदो आहे। त अहिड़ी सूरत में अव्हां अल्लाह पाक जे ज़ात ते भरोसो कयो, इनशा अल्लाह शैतानी वसवसो परे थी वेंदो ऐं तंगदस्ती जो ख़ौफ़ ख़त्म थी वेंदो। हिन सिलसिले में हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह जो वाक़िओ ॿुधो। झंगल में गिह ऐं माखीअ जी तमन्ना। हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाह अलैह कंहिं झंगल में हो त उते शैतान खेसि इहो वसवसो विधो, अव्हां वटि सफ़र जो सामान नाहे ऐं हीउ झंगल निहायत ख़तरनाक आहे। हिते न का आबादी आहे न ई को इंसान, तंहिं करे इन बे फ़ैसिलो कयो त इहो बग़ैर सफ़री सामान जे हिन झंगल जो सफ़र तइ कंदो ऐं आम रस्तो छॾे करे हलंदो त जीअं कंहिं इंसान सां मुलाक़ात न थिए ऐं पाण कुझु न खाईंदो साईं जो संदसि वात में गिह ऐं माखी विधी वञे। पोइ हू रस्ते खां हटी करे जेॾांहुं मुंहुं हुयो ओॾांहुं हली पियो। फ़रमाइनि था, अल्लाह पाक जेतिरो चाहियो मां हलंदो रहियुसि। पोइ मूं ॾिठो त हिकु क़ाफ़िलो ग़लतीअ सां रस्तो भुलिजी अची रहियो आहे। जीअं मूं उन्हनि खे ॾिठो त मां ज़मीन ते लेटी पयुसि त जीअं हू मूंखे न ॾिसी सघनि, पर हू हलंदा रहिया एसि ताईं जो मुंहिंजे मथे ते अची बीही रहिया। मूं अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं। हू मुंहिंजे वेझो आया ऐं चवणु लॻा, लॻे थो त हिन जे सफ़र जो सामान ख़तमु थी वियो आहे ऐं हीउ बुख उञ खां बेहाल थी किरी पियो आहे। हिन जे वात में गिह ऐं माखी विझो, शायदि हिन खे होश अची वञे। पोइ हू गिह ऐं माखी खणी आया त मूं पंहिंजो वात ऐं ॾंद मज़बूती सां बंदि करे छॾिया। पोइ उन्हनि छुरी आंदी मुंहिंजो वात ज़बरदस्ती खोलणु चाहियो त मां खोलणु लॻुसि ऐं वात खोले छॾियो। हीउ ॾिसी करे उहे चवणु लॻा, छा तूं चरियो आहीं? मूं चयो, हरगिज़ न, ऐं तमामु तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ आहिनि। मूं उन्हनि खे शैतानी वसवसे वारो वाक़िओ ॿुधायो। ए आशिक़ाने औलिया, ही बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम जो ई हिस्सो हुयो जो उहे असबाब इख्तियार करण बग़ैर सिर्फ़ अल्लाह पाक ते भरोसो कंदे पंहिंजो सफ़र जारी रखंदा ऐं शैताने लईन जे वसवसनि जे मुक़ाबिले जे लाइ तयारु रहंदा हुआ। पर असांजे लाइ हीउ हुकुम आहे त असां अल्लाह पाक ते भरोसो रखूं ऐं असबाब बि इख्तियार कयूं। हिन वाक़े मां हीउ बि मालूम थियो त पहिरियां माण्हू माखी घणे इस्तेमालु कंदा हुआ। अल्हम्दुलिल्लाह, माखी जी तारीफ़ ऐं उन जो ज़िक्र क़ुर्आन करीम में बि मौजूदु आहे। जीअं त सिपारे 14 सूरह नहल जी आयत नंबर 69 में अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, यख़रुजु मिन बुतूनिहा शराबुम मुख़्तलिफ़ुन अलवानुहु फ़ीहि शिफ़ाउल लिन्नास। तर्जुमो कंज़ुल इरफान। उन जे पेट मां पीअण जे हिकु रंग बिरंगी शइ निकिरे थी जंहिं में माण्हुनि लाइ शिफ़ा आहे। हिन आयत मुबारक जे हवाले सां तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, हिन जे पेट मां हिकु पीअण जी शइ यानी माखी सफ़ेद फकी ऐं ॻाढ़े रंगनि में निकिरंदी आहे। उन में माण्हुनि जे लाइ शिफ़ा आहे ऐं हीअ तमामु फ़ाइदेमंद दवाउनि मां आहे ऐं कसरत सां माजूननि में शामिलु कई वेंदी आहे।
प्यारा इस्लामी भाइरो, माखी इस्तेमाल करण सुन्नत आहे। असांजा प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम माखी पसंद फरमाईंदा हुआ। जीअं त हदीस शरीफ में आहे, कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युअजिबुहुल हलवाउ वल असल, यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठी शइ ऐं माखी पसंद फरमाईंदा हुआ। बुखारी 17/4 हदीस 56-82। अहिड़ी तरह पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कद्दू भी तमाम घणा पसंद हुआ। जीअं त तफ़सीर सिरातुल जिनान में आहे, कद्दू के सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पसंद फरमाईंदा हुआ। जीअं त हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद्दू शरीफ पसंद फरमाईंदा हुआ। इब्ने माजा 27/4 हदीस 3302। हिकु भेरो कंहिं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां कद्दू शरीफ घणो पसंद फरमायो था। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हाओ, ही मुंहिंजे भाउ यूनुस अलैहिस्सलाम जो वण आहे। ईअं ई सहाबा कराम रज़ियल्लाहु अन्हुम ऐं बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम बि कद्दू शरीफ तमामु घणो पसंद फरमाईंदा हुआ। जीअं त हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु बयान कनि था, हिकु दर्ज़ी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे खाधे जी दावत ॾिनी, मां बि हुज़ूर पुर नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुयुसि। जव जी मानी ऐं भाॼीअ जी रस हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं आंदी वई, जंहिंमें कद्दू ऐं ख़ुश्क कयल नमकीन गोश्त हुयो। खाइण दौरान मूं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो त प्याले जे किनारनि मां कद्दू जा टुकड़ा ॻोल्हे रहिया हुआ। उन्हीअ करे मां उन ॾींहं खां कद्दू पसंदि करणु लॻुसि। बुखारी 17/2 हदीस 2092। हज़रत अबू तालूत रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, मां हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु वटि हाज़िर थियुसि। हू कद्दू खाई रहिया हुआ ऐं फरमाए रहिया हुआ, ए वण, तुंहिंजी केॾी वॾी शान आहे, तूं मूंखे केतिरे क़दुरु पसंदि आहीं। ऐं हीअ मोहबत सिर्फ़ु इन ई करे आहे जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे महबूब रखंदा हुआ। तिरमिज़ी 336/3 हदीस 1856। कद्दू जा तिबी फ़ाइदा। अल्हम्दुलिल्लाह, तिब जे माहिरनि कद्दू शरीफ़ जा खोड़ फ़ाइदा बि बयानु कया आहिनि। अचो 7 तिबी फ़ाइदा मुलाहिज़ा कयो। 1. कद्दू में मौजूदु कुदरती विटामिन सी, सोडियम, पोटाशियम ऐं फौलाद न रुगो ताक़त ॾींदड़ साबित थींदो आहे, बल्कि उन जो रोज़ानो इस्तेमालु पेट जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे ख़िलाफ़ मुअसर हिफ़ाज़त बि फ़राहम कंदो आहे। 2. कद्दू में मौजूदु अज्जा जे तासीर कुदरती तौर ते थधी हूंदी आहे, जेका गर्मी जो असरु घटि करण सां गॾोगॾु थकावट जो अहसास बि घटाईंदी आहे। 3. कद्दू खाइण सां घणी बुख लॻंदी आहे ऐं कमज़ोरी परे थींदी आहे। 4. कब्ज़ जे मरीज़नि जे लाइ कद्दू तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। 5. कद्दू जिगर जे सूर खे परे करण में मुफ़ीद आहे। 6. पेशाब जे मर्ज़, मैदे जे मर्ज़ ऐं यरक़ान पीलिया जे मर्ज़ में घणो फ़ाइदो ॾींदो आहे। 7. इन जे ॿिजनि जो तेल मथे जे सूर ऐं मथे जे वारनि जे लाइ तमामु घणो मुफ़ीद आहे ऐं सुकून जी निंड ॾियारींदो आहे। ए आशिक़ाने रसूल, हाणे असां ॿुधो त कद्दू शरीफ़ असांजे प्यारे आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी कंदे बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाहि अलैहिम बि इन खे निहायत शौक़ सां खाइणु पसंदि कंदा हुआ। लिहाज़ा असांखे बि घुरिजे त असां बि कद्दू शरीफ़ खे पंहिंजी ग़िज़ा में शामिलु कयूं। असांजो त बसि इहो ई ज़हन हुजणु घुरिजे त जेको पाण सगोरन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे पसंदि आहे, इहो ई पंहिंजी पसंदि, ऐं जेको पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नापसंदि आहे, इहो ई पंहिंजी नापसंदि हुजे। छो त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कद्दू शरीफ़ सां पंहिंजी पसंदीदगी जो इज़हार फरमायो त असांखे बि कद्दू शरीफ़ खे पसंदि करणु ऐं उन खे सुन्नत जी नियत सां शौक़ सां खाइणु घुरिजे। असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गाना ॿुधणु नापसंदि आहे त असांखे बि नापसंदि आहिनि। बहरहाल, जेकॾहिं असां ही उसूल पंहिंजी ज़िंदगी में नाफ़िज़ करे वरितो त इंशा अल्लाह कामयाबी असांजो मुक़द्दर बणिजी वेंदी। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद।
प्यारा इस्लामी भाइरो, बुज़ुर्गाने दीन जो रब करीम जी ज़ात ते कामिल ईमान हूंदो आहे, ही हज़रात तंगदस्ती का नाहिन रिजंदा, फाका कटींदा आहिनि त अल्लाह पाक संदन मदद कंदो आहे। लिहाज़ा ए आशिक़ाने रसूल, तंगदस्ती अचे थी त अचे, पर असांखे इन खां न घबराइण घुरिजे। तंगदस्ती जे ख़ौफ़ खे दूर करण जे लाइ बुज़ुर्गाने दीन जा वाक़िआ पढ़ंदा ॿुधंदा रहो। यादि रखो, ही मुशाहिदो आहे त जेको दुनिया खां परे भॼंदो आहे त दुनिया ज़लील थी करे संदन क़दमनि में ईंदी आहे। असांखे दुनियावी मनसब ऐं माल ऐं दौलत खे हासिल करण जी कोशिश करण वारनि खां सबक़ पिराइण घुरिजे, जेके हिक सीट खटण जे लाइ ॾींहुं राति कोशिश कनि था, पर कुझु उन खां पहिरियां ई मौत जे मुंहं में हलिया वेंदा आहिनि। यादि रखो, दौलत जो नशो इंतिहाई ख़तरनाक आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान इबरत निशान आहे, दुनिया उन जो घर आहे जंहिंजो को घर न हुजे, ऐं उन जो माल आहे जंहिंजो को माल न हुजे, ऐं उन जे लाइ उहो ई जमा कंदो आहे जंहिंमें अक़ुल न हुजे। शौबुल ईमान 375/7 हदीस 10638। असांखे दुनिया जो माल ऐं दुनियावी मनसब जे पुठियां भॼण, तंगदस्ती खां ख़ौफ़ खाइण, घटि वसाइल ऐं ग़ुरबत जे रोअण पिटण जी बजाए सब्र क़िनाअत ऐं तवक्कल अलल्लाह वारी ज़िंदगी गुज़ारणु घुरिजे, जो ई असांजे बुज़ुर्गनि असांखे सेखारियो आहे। अचो हिन ज़िम्न में आला हज़रत जी इनफ़रादी कोशिश जो हिकु हसीन वाक़िओ ॿुधो ऐं नसीहत हासिल कयो। जीअं त तंगदस्ती जी शिकायत करण वारे ते इनफ़रादी कोशिश। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकु सईद सगोरा अक्सर मूं वटि तशरीफ़ खणी ईंदा हुआ ऐं ग़ुरबत ऐं तंगदस्ती जी शिकायत कंदा हुआ। हिकु ॾींहुं तमामु घणो परेशान हुआ। मूं उन्हनि खां पुछियो त जंहिं औरत खे पीउ तलाक ॾेई छॾी हुजे त छा उहा पुट ते हलाल थी सघे थी? फरमायाऊं न। मूं चयो, हिकु भेरे अव्हां जी जद्दे आला हज़रत अमीरुल मोमिनीन मौला अली रज़ी अल्लाहु अन्हु अकेलाइप में पंहिंजे चेहरे मुबारक ते हथ फेरे इरशाद फरमायो, ए दुनिया, कंहिं ॿिए खे धोखो ॾे, मूं तोखे इहा तलाक ॾिनी आहे जंहिंमें कॾहिं बि रजअत यानी वापसी न आहे। छा हिन क़ौल जे बाद बि सैयद ज़ादनि जो इफ़लास यानी तंगदस्ती में मुब्तला थियणु ताजुब जी ॻाल्हि आहे? सैयद साहब फरमायो, वल्लाह, अव्हां जे हिननि ॻाल्हियुनि सां मूंखे इत्मिनान थी वियो। अल्हम्दुलिल्लाह। इन खां पोइ शहज़ादे कॾहिं बि पंहिंजी ग़ुरबत जी शिकवा न कई, यानी तंगदस्ती जी शिकायत न कई। मलफूज़ात आला हज़रत सफ़ो 127 खां 128। ज़बां पर शिकवा ए रंजो अलम लाया नहीं करते, नबी के नाम लेवा गम से घबराया नहीं करते। ए आशिक़ाने इमाम अहमद रज़ा, हिन वाक़े में मालूम थियो कॾहिं बि मुश्किल हालात ऐं तंगदस्ती खां घबराए करे वधीक परेशान न थियणु घुरिजे। कामयाबी दुनियावी माल ऐं दौलत जी कसरत में न आहे, बल्कि अल्लाह करीम जी रिज़ा ते राज़ी रहण में आहे। हीउ बि मालूम थियो त जॾहिं बि कंहिं इस्लामी भाउ जे इस्लाह जी ज़रूरत पई त निहायत हिकमत अमली सां उन जे मक़ाम ऐं मर्तबे जो लिहाज़ कंदे नेकी जी दावत ॾियणु घुरिजे। जीअं त आला हज़रत रहमतुल्लाह अलैह केतिरे प्यारे अंदाज़ में सैयद ज़ादे ते इनफ़रादी कोशिश कंदे उन्हनि जी इस्लाह कई। को अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हायो जंहिंसां उन्हनि खे शर्मिंदगी थिए, ऐं न ई सख़्तु लहजो इस्तेमालु कयो। अल्लाह पाक असांखे बि मिठे अंदाज़ में नेकी जी दावत जूं धूमूं मचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यादि रहे, अहिड़ी तंगदस्ती ज़रूरु अल्लाह पाक जी हिकु तमामु वॾी नेमत आहे जेका गुनाहनि खां रुकजण जो सबबु थिए ऐं अल्लाह पाक जी यादि खां गाफ़िल न करे पिणु बानो सब्र ऐं शुक्र सां ज़िंदगी गुज़ारे। पर अफ़सोस, कुझु नादान तंगदस्ती में मुब्तला थी करे बेसब्री कंदे शिकवा शिकायतूं ऐं रब करीम जी नाशुक्री ऐं नाफ़रमानी ते लही ईंदा आहिनि, ऐं कुझु बेख़ौफ़ त माअज़ल्लाह कुफरिया कलमात बि बकंदा आहिनि। तंगदस्ती ऐं मुहताजी में मुब्तला शख़्स खे घुरिजे त हू अल्लाह पाक जी बारगाह में अहिड़ी तंगदस्ती खां पनाह तलब कंदो रहे जेका उनखे शिकवा शिकायतुनि, रब करीम जी नाशुक्री ऐं नाफ़रमानी ऐं कुफरिया कलमात बकण ते उभारे ऐं ईमान जी बर्बादी जो सबबु बणिजी वञे। मकरे शैतान से तू बचाना, साथ ईमा के मुझको उठाना, नज़अ में दीदे बद्रुद्दुजा की, मेरे मौला तू खैरात दे दे।
ग़रीब ऐं तंगदस्त ऐं मिसकीन शख़्स जेकॾहिं पंहिंजे ग़ुरबत ऐं मुफ़लिसी ते सब्र ऐं सिर्फ़ सब्र करे ऐं माण्हुनि जे अॻियां शिकवा शिकायतूं न करे, बेसब्री जो मुज़ाहिरो न करे त उनखे तमामु घणो सवाबु मिलंदो आहे। ग़रीब इन्हीअ करे बि फ़ाइदे में आहे जो वटसि गुनाहनि जूं दुनियावी आसाइशूं, सामान, सबब ऐं वसीला नाहिनि हूंदा, जॾहिं त केई मालदार ऐं दुनियादारनि वटि ही सभई शयूं हूंदियूं आहिनि। हाणे कुझु ग़रीब माण्हू जॾहिं मालदारनि ऐं दुनियादारनि जा ऐश ऐं अयाशियूं ऐं सहूलतूं ॾिसंदा आहिनि त संदनि दिलुनि में कुझु हिन तरह जूं ख़्वाहिशूं पैदा थींदियूं आहिनि। मसलन, काश मूं वटि बि नेट हुजे हा, नेट वारो मोबाइल हुजे हा, कंप्यूटर हुजे हा, टीवी हुजे हा, त मां बि इन तरह जूं फिल्मूं ड्रामा ॾिसां हा, मौसीक़ी ॿुधां हा, पंहिंजे गाॾी में उम्दा क़िस्म जी टेप लॻाराए गाना हलायां हा वग़ैरह। यादि रखो, गुनाह जो पको इरादो करण सां इंसान गुनाहगार थी वेंदो आहे, जेतोणीकि उन गुनाह न कयो हुजे। जीअं त मलफूज़ात आला हज़रत जे सफ़े नंबर 286 ते लिखियलु आहे, जेकॾहिं को नेक माण्हू जो इज्तिमा हुजे ऐं हू न वञी सघे ऐं ख़बर मिलण ते उहो अफ़सोस करे त ओतिरो ई सवाबु मिलंदो जेतिरो हाज़रीन खे मिलियो। ऐं जेकॾहिं को बुरे माण्हू जो इज्तिमा हुजे, उन में न वञी सघण ते उहो अफ़सोस करे त जेको गुनाह उन्हनि हाज़रीन यानी उते मौजूदु माण्हुनि खे थींदो, ओतिरो ई हिन अफ़सोस करण वारे ते बि थींदो। पिण बहारे शरीयत हिसो 16 सफ़े नंबर 615 ते लिखियलु आहे, जेकॾहिं गुनाह जे कम जो बिल्कुलु पको इरादो करे वरितो, जंहिंखे अज़्म चवंदा आहिनि, त हीउ बि हिकु गुनाह आहे, जेतोणीकि जंहिं गुनाह जो अज़्म यानी पको इरादो कयो हो, उनखे न कयो हुजे। पको इरादो अज़्म चवराईंदो आहे। जॾहिं ज़हन कंहिं शइ खे हासिल करण जे लाइ पको इरादो करे वठे, नफ़्स खे उन जे तरफ़ माइल करे ऐं उनखे हासिल करण जी नियत बि करे, त ही अज़्म यानी पको इरादो चवराईंदो आहे। हिन सूरत में जेकॾहिं नेकी जो इरादो आहे त उन ते सवाबु मिलंदो, ऐं जेकॾहिं गुनाह जो इरादो आहे त उन ते पकड़ थींदी, जेतोणीकि कंहिं सबब सां उहो हिन गुनाह खे न करे सघियो। हिन ॻाल्हि खे ईअं सम्झो त जुमेरात जो ॾींहुं आयो ऐं जुमे जी राति ते कंहिंजो हफ़्तेवार इज्तिमा में हाज़िरी जो मामूल हुयो, पर उहो वीचारो कंहिं कम में एतिरो त मसरूफ़ थी वियो, उनखे यादि ई न रहियो त उनखे इज्तिमा में वञिणो हो। ओचितो खेसि यादि आयो, अॼु त जुमे जी राति आहे ऐं मूंखे हफ़्तावार सुनतुनि भरे इज्तिमा में शिरकत करणी हुई, पर तेसि ताईं इज्तिमा जो वक़्तु ख़तमु थी चुको हो। हाणे जेकॾहिं वाक़ई उनखे इज्तिमा जी हाज़िरी खां महरूमी जो अफ़सोस थियो त इंशा अल्लाह उनखे शिरकत जो सवाबु मिली वेंदो। पर जेकॾहिं कंहिं गुनाह जो पको इरादो कयो, मसलन फिल्म ॾिसण जे इरादे सां सिनेमा घर जे तरफ़ वियो, पर जॾहिं उते पहुतो त ख़बर पई त माण्हू त फिल्म ॾिसी करे वापसि अची रहिया आहिनि, कंहिं ॿुधायो त फिल्म त ख़तमु थी चुकी आहे। हीउ ॿुधी करे उन फिल्म न ॾिसण ते अफ़सोस जो इज़हार कयो त उनखे फिल्म ॾिसण जे पके इरादे जो गुनाह मिलंदो। गुनाहों ने मेरी कमर तोड़ डाली, मेरा हश्र में होगा क्या या इलाही। गुनाहों के अमराज से नीम जां हूँ, पे मुर्शिदी दे शिफा या इलाही। बना दे मुझे नेकों का सदका, गुनाहों से हरदम बचा या इलाही। जहिड़ी तरह माण्हू तंगदस्ती ते रोअंदा आहिनि, ईअं ई कंहिं अज़ीज़ जे इंतिक़ाल ते बेसब्री करणु ऐं रोअण बि घणो आम थी वियो आहे। ख़ासि करे औरतूं मयत ते तमामु घणो रोअंदियूं ऐं रड़ियूं कंदियूं आहिनि। जेकॾहिं कंहिंजो इस्पताल में इंतिक़ाल थी वञे त इस्पताल में ख़ूब हंगामो कयो वेंदो ऐं भञ ड्राह कई वेंदी आहे। डॉक्टरनि ऐं इस्पताल जे अमले खे धमकियूं ऐं गारियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि ऐं संदनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वेंदी आहे। हालांकि हिन तरह करण सां यकीनन मरण वारो ज़िंदा नाहे थींदो। इंसान जो मौत संदसि घर वारनि जे लाइ वॾे इम्तिहान जो बाइस बणिजंदो आहे। अहिड़े मौक़े ते सब्र करणु ऐं ख़ासि करे ज़बान खे क़ाबू में रखणु ज़रूरी आहे। बेसब्री सां सब्र जो अजर त ज़ाया थी सघे थो, पर मरण वारो मोटी करे नथो अची सघे। यादि रहे, मैयत जे मौत ते ॻोड़ा वहाइण में हर्ज नाहे, अलबत्ता नूहो करणु यानी मैयत जे ख़ूबियुनि खे मुबालिग़े सां बयानु करे वॾे आवाज़ सां रोअणु, जंहिंखे बयान चवंदा आहिनि, हराम आहे। बहार शरीयत 854/1 रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं
नुहो करण वारियुनि जूं दोज़ख में 2 सफ़ूं बणायूं वेंदियूं, हिकु सफ़ दोज़खियुनि जी साॼे पासे, ॿी सफ़ खाॿे पासे। उहे दोज़खियुनि ते ईअं भौंकंदियूं जीअं कुता भौंकंदा आहिनि। मुअजम औसत 64/4 हदीस 52-29। हिकु ॿिए मक़ाम ते इरशाद फरमायाऊं, नुहो करण वारीअ जेकॾहिं मरण खां पहिरियां तौबह न कई त क़यामत जे ॾींहुं ईअं बीहारी वेंदी जो उन ते हिकु कुर्तो खुंवर जो हूंदो ऐं हिकु कुर्तो जर्ब यानी ख़ारिश जो हूंदो। मुस्लिम सफ़ो 362 हदीस 934। हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, खौर में बाहि तमामु जल्द लॻंदी आहे ऐं तेज़ गरम बि हूंदी आहे। मालूम थिए थो त नाइहा यानी नुहो करण वारे ते उन ॾींहुं ख़ारिश जो अज़ाब मुसलत थींदो, छो त उहा नुहो करे माण्हुनि खे मजरूह यानी उन्हनि जूं दिलियूं ग़मगीन ऐं ज़ख़्मी कंदी हुई त क़यामत जे ॾींहुं उन खे ख़ारिश सां ज़ख़्मी कयो वेंदो। हिन मां मालूम थियो त नुहो चाहे अमली हुजे या क़ौली सख़्त हराम आहे, छो त अक्सर औरतूं ई नुहो कंदियूं आहिनि। इन ई करे आम तौर ते नाइहा तानीस मुअन्नस जो सीगो यानी कलमो इरशाद फरमायो। मेरातुल मनाजी 503/2। ज़बां पर शिकवे रंजो अलम लाया नहीं करते, नबी के नाम लेवा गम से घबराया नहीं करते। बाज़ औक़ात ईअं बि थींदो आहे त कंहिंजे इंतिक़ाल ते कुझु औरतूं दिल में ख़ुशि थी रहियूं हूंदियूं आहिनि, उन ई करे जो उन जो मरण वारे खां झगड़ो हुयो। पिणु अहिड़ियूं औरतूं वधीक रोज़ राड़ो कंदियूं आहिनि पर दिलि में ख़ुशि थी रहियूं हूंदियूं आहिनि त चङो थियो मरी वियो, असांजी त जान छुटी, हीउ ॾाढो तंग कंदो हो, बेपर्दगी फैशन न करणु ॾींदो हो, शरई पर्दो कराईंदो हो, फिल्मूं ड्रामा ऐं ॻाइण वॼाइण ॾिसण ॿुधण ते पाबंदी लॻाए रखी हुई वग़ैरह वग़ैरह। अफ़सोस हाणे इंसान मां वफ़ा हली वई आहे, भाउ जो नाहे। अॼुकल्ह अहिड़ियूं ॾुखोईंदड़ ख़बरूं मिलंदियूं आहिनि त पुटनि ई पंहिंजे सॻे पीउ खे मारे छॾियो, भाउ खे क़त्ल करे छॾियो। ज़मीन ऐं मिल्कियत जे झेड़े में केई पुटनि पीउ खे हिन करे मारे छॾियो त जीअं संदसि मिल्कियत ते कब्ज़ो कनि ऐं अयाशी कनि। ज़मीन ऐं मिल्कियत त छा हथ ईंदी आहे, उबतो उन्हनि खे हथ कड़ियूं लॻी वेंदियूं आहिनि, जेल जे सलाख़ुनि जे पुठियां सड़ंदा आहिनि। आख़िरकार मौत जी सज़ा संदन मुक़दर बणिजी वेंदी आहे। है ये दुनिया बेवफा आखिर फना, ना रहा इसमें गदा ना बादशाह। मौत ठहरी आने वाली आएगी, जान ठहरी जाने वाली जाएगी। कब्र में मैयत उतरनी है ज़रूर, जैसी करनी वैसी भरनी है ज़रूर। जब अंधेरी कब्र में तू जाएगा, गाफिल इंसान याद रख पछताएगा। रोएगा चिल्लाएगा घबराएगा, काम मालो ज़र वहाँ न आएगा। प्यारा इस्लामी भाइरो, पोढ़ाइप में इंसान जा उज़वा बेकार थी वेंदा आहिनि, रिश्तेदार साथ छॾे वेंदा आहिनि, पंहिंजा पराया सभई सताईंदा आहिनि, बीमारियूं आज़माइशूं चारों तरफ़ घेरे वठंदियूं आहिनि। इंसान हर शइ ऐं हर शख़्स सां नाउमीद ऐं मायूस थी वेंदो आहे, पर अफ़सोस माल जी महबत संदसि दिलि में जवान रहंदी आहे। जीअं त हदीस पाक में आहे, इंसान पोड़ो थी वेंदो आहे पर उन जूं 2 शयूं जवान रहंदियूं आहिनि। नंबर 1 हिर्स, नंबर 2 डिघियूं उम्मीदूं। मुस्लिम सफ़ो 404 हदीस 1047। हिकु ॿिए मक़ाम ते इरशाद फरमायाऊं, जॾहिं इब्न आदम वटि सोन जूं 2 वादियूं बि हुजनि तॾहिं बि 3 जी ख़्वाहिश कंदो ऐं इब्न आदम जो पेट क़ब्र जी मिटी ई भरे सघे थी। मुस्लिम सफ़ो 842 हदीस 1048। केतिरा ई पोढ़ा माण्हू पोढ़ाइप में बिला ज़रूरत सख़्त महिनत कंदा आहिनि, हालांकि पोढ़ाइप जे करे संदन खल बि लटकी रही हूंदी आहे। पुछियो वञे त केॾांहुं वञी रहिया आहियो त जवाबु मिलंदो आहे, दुकान ते वञी रहियो आहियां, ऐं हालत इहा हूंदी आहे जो खेनि नमाज़ पढ़ण जी बि वांदिकाई नाहे मिलंदी। ॾाढ़ी शरीफ़ नाहिनि रखंदा, तरग़ीब ॾियारी वञे त चवंदा आहिनि दुआ कयो। इन्हनि ते नसीहत जी का ॻाल्हि असरु नाहे कंदी। जॾहिं हर सम्झायूं त चवंदा आहिनि असांखे देरि थी रही आहे ऐं पोइ दुकान ते वञी दुनियादारी में मसरूफ़ थी वेंदा आहिनि।
पोइ अख़बार में ईंदो आहे त फलाणे खे पैसनि जे चकर में गोली हणी मारियो वियो, त ईअं वीचारे जा पैसा बि खसिजी वेंदा आहिनि ऐं उनखे मौत जे हवाले बि कयो वेंदो आहे। हाणे ताज़ियत करण वारनि जूं लाइनूं लॻी वेंदियूं आहिनि। पंहिंजा पराया सभु मगरमच्छ जीअं ॻोड़ा ॻाड़ींदा आहिनि। एतिजाज थींदो आहे त FIR काटी वञे, कातलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे वग़ैरह वग़ैरह। कुझु ॾींहं खां पोइ मामिलो लही मिटी थी वेंदो आहे ऐं माण्हू हिन वाक़ियो विसारे पंहिंजे कमनि में लॻी वेंदा आहिनि या संदन ॿारनि खे अगवा कंदड़ अगवा करे भुंग जी रक़म घुरंदा आहिनि ऐं भुंग न ॾियण जे सूरत में क़त्ल जूं धमकियूं ॾींदा, बल्कि अक्सर त क़त्ल करे लाश कंहिं कचिरे जे ढेर में उछले वेंदा आहिनि। जेकॾहिं काथे को ग़रीब हथ लॻी वञे त कंगाल सम्झी करे छॾे ॾींदा आहिनि त हीउ पाण कंगाल आहे, असांखे छा ॾींदो। यादि रहे, मुतलक़न मालदार हुजण को ऐब नाहे। जेकॾहिं इंसान माल जे ज़रिए हुक़ूक़ुल्लाह ऐं हुक़ूक़ुल इबाद पूरा करे थो त अहिड़ो माल खेसि फ़ाइदो ॾींदो, न त हलाकत में मुबतला करे छॾींदो। जंहिंखे दुनिया में आसाइशूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, उन ते आज़माइशूं बि सख़्तु ईंदियूं आहिनि त जीअं माण्हुनि जी अखि खुले। लालची इंसान जी ज़िंदगी जो हिकु ई मक़सदु हूंदो आहे त बसि दुनिया संवरजी वञे, चाहे उन जे करे क़ब्र बर्बाद थी वञे। इन्हीअ करे पंहिंजे नफ़्स ते कॾहिं बि भरोसो न करणु घुरिजे। कहिड़ी ख़बर त दौलत अचण खां पोइ इंसान दुनिया जो ई थी वञे, हुक़ूक़ुल्लाह ऐं हुक़ूक़ुल इबाद में कोताही करे वेहे, फ़िक्र आख़िरत ऐं क़ब्र ऐं आख़िर जे मुआमलनि खां गाफ़िल थी वञे, नमाज़ुनि जी पाबंदी छॾे ॾे, फैशन परस्ती ऐं हराम खोरी में मुबतला थी वञे, अल्लाह पाक जी यादि खां गाफ़िल थी वञे, तिलावत क़ुरान, ज़िक्र ऐं दुरूद ऐं ॿियनि नेक कमनि खां परे थी करे माल जे नशे में गुम थी वञे, पोइ धाड़ेल, हासिद ऐं भत्ताखोर पोयां पइजी वञनि वग़ैरह। न मुझको आज़मा दुनिया का मालो ज़र अता कर अपना गम और चश्मे गिरियां या रसूल अल्लाह। याने या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे माल ऐं दौलत ॾेई करे इम्तिहान में न विझिजो, छो त असां अल्लाह पाक जी राह में ख़र्च न करे सघंदासीं। असांखे माल ऐं मिल्कियत न ॾियो, बल्कि असांखे पंहिंजो गम ऐं पंहिंजी यादि ऐं पंहिंजी महबत में रोअण वारी अखि ॾियो। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। तंगदस्ती दूर करण जा नुस्ख़ा। अॼुकल्ह केतिरा ई माण्हू बेरोज़गारी जो शिकार नज़र अचनि था ऐं जेके रोज़गार वारा आहिनि उहे तंगदस्ती जे करे तरह तरह जे आफ़तुनि में गिरफ़्तार आहिनि। जेकॾहिं असां चाश्त जी निमाज़ पढ़ण जी आदत बणायूं त ॿियनि फ़ाइदनि सां गॾोगॾु इनशा अल्लाह असांजे हलाल रिस्क में बि खोड़ बरकत थींदी, छो त चाश्त जी निमाज़ पढ़ण, रिस्क हासिल करण ऐं तंगदस्ती दूर करण लाइ निहायत मुफ़ीद ऐं मुजरब आहे। जीअं त हज़रत शफ़ीक़ बल्खी रहमतुल्लाह अलैहि आहिनि था त जॾहिं असां 5 शयुनि जी ख़्वाहिश कई त उहे 5 शयूं असांजे लाइ दस्तियाब थी वयूं। इन्हनि मां हिकु ही बि आहे त जॾहिं असां पंहिंजे रिस्क में बरकत जी तलब कई त उहा असांखे चाश्त जी नमाज़ पढ़ण में मुयसर आई, यानी उन जे ज़रिए रिस्क में बरकत माणी। नुज़रतुल मजालिस 166/1। अहिड़ी तरह सूरह वाक़िआ जो हमेशा ख़ासि करे मग़रिब जी नमाज़ खां पोइ पाबंदी सां पढ़ंदो रहणु, तौबह कंदो रहणु ऐं फजर जूं सुन्नतूं ऐं फ़र्ज़नि जे दरमियान 70 भेरा इस्तिग़फ़ार करणु, घर में आयतुल कुर्सी ऐं सूरत इख़लास पढ़णु ऐं कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़णु रिस्क में बरकत जे असबाब मां आहे। सुन्नी बहश्ती ज़ेवर सफ़ो 609-610। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।